आज्ञाकारी सुपुत्र पुत्र हुआ। अॼुकल्ह जी वरी छा हालत आहे। पुटनि पीउनि जा केस हिक ॿिए ते वरंदा ऐं मुक़दमा अफ़सोस जो कुपात्र पुट धन फॿाइण लाइ जीअरे ई पीउ जो घात करे छॾनि था। श्री रामचंद्र जी माता पिता में कहिड़ी न पूरन भक्ति हुई। सॻी माउ त छॾियो पर माटेली माउ केकई जंहिं महल खेसि बनवास जो समाचार सुणायो थिए उन वक़्तु माता खे मधुर वचननि में हू छा थे चयो। चौपाई सुन जननी में सुत बड़ भाई जे पुत्र मात बचन अनुग्राही। हे जननी उन्हीअ पुत्र जा बेशक वॾा भाग आहिनि जो माता पिता जे आज्ञाकारी आहे। तंहिंखां सवाइ हे माता मां पंहिंजे पिता जे आज्ञा पालन करण लाइ वन में वञा। मुंहिंजो वञण करे तुंहिंजे प्यारे पुट भरत खे राजगद्दी मिले ऐं तुंहिंजी ॻाल्हि रहिजी अचे। इन्हीअ खां वधीक ख़ुशि नसीबीअ जी ॻाल्हि तो लाइ कहिड़ी चए। अहिड़ो सोनहरी जेको मूंखे वरी किथे हथ लहंदो। अहिड़ो सोनहरी मौक़ो मूंखे वरी कहिड़ो हथ मिलंदो। हाणे मां अमृत छॾे विख जी वाट कीअं पीअंदुसि। अॻे अहिड़ा हुआ आज्ञाकारी पुट। चौथी सिख्या रामायण मां हीअ थी मिले त माताऊं पुत्र खे सूरबीरता ऐं धर्म जे उपदेश कंदियूं हुयूं। जंहिं वक़्तु राजमहल जे चौधारी ख़ुशीअ जा वचण वञी रहिया हुआ ऐं माता कौशल्या ख़ुशीअ में न पए समाई उन वक़्तु श्री रामचंद्र पिता जे वातां वन वञण जी आज्ञा ॿुधी मुरकंदो मुंहं मां माता जे चरणनि ते मथो टेके हथ जोड़े चवण लॻो त हे जननी पिता मूंखे 14 वर्ष बनवास भोगण जी आज्ञा ॾिनी आहे सो तूं ख़ुशीअ सां मोकल ॾे। अहिड़ो आनंद मंगल जे वक़्त में इहो ॾाढ़ींदड़ वचन ॿुधी माता कौशल्या जे मन खे जरो बि लोॾो न आयो पर धीरज धरे चवण लॻी त हे बच्चा इन्हीअ ॻाल्हि जो फ़िक्रु ई कहिड़ो आहे। तूं भले पिता जी आज्ञा पालन कर ऐं बनवास ॾे वञ। अहिड़ो कमु न थिए जंहिंमें पिता जी आज्ञा भॼे ऐं हिन लोक में अपजस थिए। धन आहिनि कौशल्या जहिड़ियूं माताऊं जिन पतीअ जे वचन उल्लंघन करण न ॾिनो ऐं न वरी पहाज केकईअ सां को वेर विरोध रखियो। तंहिंखां सवाइ सुमित्रा राम सां गॾु लक्ष्मण खे बनवास वञण वक़्त जे वचन चया हुआ से बि सोननि अखरनि में मणाइण जहिड़ा आहिनि। पुट खे चवण लॻी त हे लक्ष्मण हाणे इहो सम्झ त राम अथई पीउ ऐं सीता अथई माउ। जिते राम चंद्र रहे तूं उहा ई अयोध्या करे ॼाणज। अॼुकल्ह किथे आहिनि अहिड़ियूं माताऊं। पंजी सिख्या रामायण मां असांखे हीअ थी मिले त अॻे भाउरनि जे पाण में अति प्रेम हो, मोहब्बत ऐं मेलाप हो, ॿधी ऐं एकता हुई।
श्री रामचंद्र जे मथां जॾहिं कष्टनि जो वक़्तु अची किरकिड़ियो तॾहिं संदसि नंढे भाउ लक्ष्मण बि संदसि दुख में भाङो भाई थी ॾिनो ऐं वॾे भाउ राम खे हथ जोड़े चवणु लॻो त हे रामचंद्र, मां हिन वक़्तु माता पिता ऐं गुरूअ खे बि नथो सुञाणां। हिन वक़्तु तूं ई मुंहिंजो स्वामी आहीं। जिते तोखे थोरो ई दुख दरपेश ईंदो उते इहो सम्झ त लक्ष्मण जो ॿड़ंदड़ खून अॻ में ई हलियो पियो हूंदो। वरी भरत जे प्रेम त ॾिसो, भाउरनि जे जुदाईअ में राज तिलक खे लत हणी हिकदमि खाइण पीअण छॾे नाई, पाण बि बनवासी भोग खणी पाताई, मुकुट लाइ मथे तां जटाऊं खणी रखियाई। रेशमी वस्त्रनि जे बदिरां बननि जी पोशाक पहिरे अयोध्या में वॾे तप करणु लॻो। अॼुकल्ह भाउर हिक ॿिए जे खून जा प्यासी ज़रिए ज़मीन ॻाल्हि ते हिक ॿिए जा लठूं हणी लड़ण लाइ तयारु बीठा आहिनि। जिन जे मुक़दमे ऐं कोर्टुनि जा कागज़ ई कारा करे छॾिया आहिनि। अॼु बि जेकॾहिं राम राज हुजे त पोइ जेकर ईअं छो थी? छहीं सिख्या रामायण मां हीअ थी मिले त अॻे सीता माता जहिड़ियूं पतिव्रत देवियूं मौजूदु हुयूं, जे पतीअ जे प्रेम में दुख सुख समान करे सम्झंदियूं, तन मन सां पतीअ जी शेवा कंदियूं। ॾिसो, जंहिं वक़्तु श्री रामचंद्र सीता खे वन वठी वञण खां रोके रहियो आहे, उन वक़्तु सीता छा थी चवण लॻी त हे प्रभु नाथ, जीअं जल खां सवाइ नदी निभागी आहे, तीअं मुंहिंजी बि हालति साॻी आहे। जीअं साह बिना शरीर आहे, तीअं सीता बि दिलगिरी आहे। संसार जा सभई रोग समान आहिनि, ही भूषण गहना बदन ते बार आहे। बार करे सम्झां थी, मां राणी थी रहां ऐं तव्हां जोगी थी रहो, इहो मुंहिंजे पतिव्रत पालोए नथो। पतिव्रता पणे ते कलंक आहे। पर अॼुकल्ह जे निठर स्त्रियूं जो नमूने ई नओं आहे। फैशन में फूकियूं पयूं आहिनि, चपनि ते इंच धरतीअ खां मथे पए घुमनि, मुड़सनि खे पंहिंजे ग़ुलाम बणाए फ़क़ति पंहिंजे स्वार्थ सिद्ध कनि थियूं। ससुनि ऐं ॾेराणियुनि सां झगड़ो फसाद करे पाण खे हर तरह सुर्ख पियूं कनि। थोरीअ घणीअ ॻाल्हि ते पेकनि में पियूं हूंदियूं। अॻे घर जी मील बुखारे जी खटी करे लेखिबी हुई। अॻे घर जी सील बुखार जी खटी करे लेखिबी हुई।
मगर हाणे छा आहे, टिपा वधी वियूं आहिनि ऐं ही पहाको मशहूरु थी वियो आहे त जीअं चाहे मरे पहले मेरा पेट भरे। जीअं चाहे मरे पहले मेरा पेट भरे। पति धर्मात्मा हुजे न हुजे पर पैसे वारो हुजे। जाइन ज़मीनुनि वारो हुजे। अॼुकल्ह 72 वरह जे घोट त वरी 20 वरह जी कन्या। मतलब त घोट अंधो ई हुजे, ॾंदनि भगड़ो हुजे, कोड़ो हुजे या अधरंगी हुजे, मगर पैसे वारो हुजे। इन्हीअ ॻाल्हियुनि मुल्क खे हणी बर्बाद करे छॾियो आहे। जंहिं करे ई ग्रस्त जो गाॾो अफ़लत जे गप में गपी पियो आहे। तंहिं करे मुंहिंजी देवियुनि भेनरुनि ऐं माताउनि खे वेनती आहे त सीता माता वांगुरु पंहिंजे पति विर्त धर्म जी पूरन पालना करियो। पतीअ जे दुख पंहिंजे दुख करे सम्झो, स्वामीअ जे सुख पंहिंजो सुख करे सम्झो। पतीअ सां स्त्रीअ जी गति थियणी आहे। पति ई परमेश्वर आहे। पति विर्त धर्म जहिड़ो पूरन विर्त सॼे संसार में ॿियो को बि थी नथो सघे। ॾिसो, प्राचीन समय में पति विर्तनि पंहिंजनि परातियुनि सां छा न कयो करे ॾेखारियो है। सती सिख्या रामायण मां असांखे हीअ थी मिले त शेवकनि खे पंहिंजे धर्म पालण लाइ महावीर बजरंगी हनुमान खां सिख्या वठणु घुरिजे। हनुमान श्री रामचंद्र जो कहिड़ो न पूरन भगत थी गुज़रियो आहे। पंहिंजे वीरता जो बल सां कहिड़ो बि मुश्किल कम खे आसान करे छॾींदो हो। अॼुकल्ह जा नौकर धन जे लालच करे धणीअ जी चाकरी त बराबरि कंदा आहिनि, पर थोरीअ घणीअ ॻाल्हि ते मालिक खां मुंहुं बि झटि मोड़ींदा आहिनि। पर हनुमान बिना कंहिं बि कपट ऐं लोभ जो श्री रामचंद्र जी शेवा कंदो हो। धन आहिनि अहिड़ा शेवक, हनुमान जे शेवक धर्म सचो ॾिसी ऐं प्रेमा भक्ति पूरन ॾिसी श्री रामचंद्र बि फरमायो आहे त चौपाई सुन कप तेरी समान उपकारी, नहीं को सुर न मुनि तन धारी। वृत्त पुकारत करू का तेरा, मन मुख होए न सकत मन मेरा। बोल श्री राम भगवान की जय। हरि